सिंध में क़बाइली तकरार जी आड़ में डॉक्टर अजमल सावंत के कत्ल ख़िलाफ़ अज मलीर के मेमण ॻोठ में लॉ कॉलेज के शागिर्दनि यूनाइटेड स्टूडेंट्स अलायंस के झंडे हेठ एहतजाजी रैली कढी सख्त नारेबाजी कई है, सदारी निज़ाम ख़िलाफ़ नारेबाजी कई है। इन सिलसिले में अचो तो उन सां ॻाल्हि ॿोल करियूं तो छा था चओ? जी, अॼु असां शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो लॉ कॉलेज जा स्टूडेंट्स सरापा एहतजाज आहियूं ऐं अॼु जेको आहे असां एहतजाज जो असांजो मेन मक़सदु इहो आहे, असां हुनखे टाइटल ॾिनो आहे वॉक फॉर अजमल, वॉक फॉर जस्टिस। अजमल प्रोफेसर जेको पंहिंजे हिकिड़ी ज़िंदगी छॾे करे ऐं उहो पंहिंजो हिन सिंध में पंहिंजनि जेको आहे नौजवान खे पढ़ाइण लाइ आयो, उनखे बेदर्दी सां क़त्लु कयो वियो। मां मुतालबो सिंध गवर्नमेंट खां न कंदुसि, मां मुतालबो कंदुसि हिन सिंध जे नौजवाननि खां। त हाणे इहा शइ तव्हांजे हथ में आहे त तव्हां जेको आहे उन प्रोफेसर खे तव्हां इंसाफ़ ॾियाराए सघो था या नथा ॾियाराए सघो। छो जो असांखे गवर्नमेंट मां का उमेद ई न आहे। असां सिर्फ़ु जो सिर्फ़ु जदोजहद यकीन रखण वारा आहियूं। असां सिर्फ़ु जो सिर्फ़ु मुज़ाहमत ऐं मुज़म्मत करण वारा आहियूं ऐं इंशाअल्लाह हिन मज़ाहमत ऐं मुज़म्मत सां असां हिन शहर जे अंदरि बल्कि पूरे सूबे में इहो आवाज़ बुलंद कंदासीं ऐं स्टूडेंट अलायंस प्रोफेसर अजमल वारे शहीद थियण वारे ॾींहं खे हिकिड़ो कारो ॾींहुं करार ॾिनो आहे। अजमल सावंत जो क़त्ल न आहे, हीअ असां तमामु स्टूडेंट जो क़त्ल आहे, सिंध जे शऊर जो क़त्ल आहे, सिंध जो पूरो क़त्ल आहे। तव्हां ॾिसो जॾहिं मलाइशिया खे असां ॾिसूं था त मलाइशिया बिल्कुलु पोइते पवंदड़ इलाइक़ो हो, उन मुख़्तलिफ़ PhD होल्डर घुराए उतां जे माण्हुनि खे ट्रेन कयो। असां वटि जॾहिं पंहिंजा माण्हू PhD होल्डर मौजूदु आहिनि त हुननि खे ईअं क़त्ल कयो थो वञे बेदर्दी सां। सिंध हूअं ई असां परेशान आहियूं, सिंध हूअं ई हमेशह परेशानियुनि में रही आहे। बहितर असांजा जेके उस्ताद क़त्ल कया था वञनि, इहो त अञा असांजे सिंध जे तालीमी निज़ाम खे तबाह कयो वेंदो। लिहाज़ा गुज़ारिश आहे त जेतिरो जल्द थी सघे डॉक्टर अजमल सावंत सां इंसाफ़ कयो वञे। प्रोफेसर मोहम्मद अजमल सावंत का कत्ल शऊर का कत्ल है। ये जितना नुकसान उनके अहले खाना को नहीं होगा, उससे ज़्यादा नुकसान तलबा का नुकसान है, तालीम का नुकसान है। प्रोफेसर मोहम्मद अजमल सावंत आने वाली कौम और नस्लों के लिए शऊर का सबब थे, जो कि कुछ कम ज़र्फ़ और कम दिमाग लोग जो कि जलते थे, हसद करते थे, जो उनके जितनी तालीम नहीं हासिल कर सके थे, उनसे उनको हसद थी और आपस में कबायली लड़ाइयों के बीच में उनको कत्ल कर दिया गया। नहीं होना चाहिए था, ये कौम का नुकसान है। कबायली झेड़ा वग़ैरह तमामु वधी विया आहिनि असां सिंध में, ख़ासि करे झेड़नि खे जेको आहे त उन्हनि झेड़नि में जेको आहे त आम माण्हू जेके न बेगुनाह आहिनि, न जेको आहे झेड़नि सां को वास्तो कुझु बि आहे, उहे बि जेको आहे क़त्ल कया वञनि था झेड़नि में। असां डिमांड कयूं था पिया डॉक्टर अजमल सावंत जा जेके बि क़ातिल आहिनि उनखे कैफ़री किरदार ताईं पहुचायो वञे। सरदारी निज़ाम ईअं सम्झो त भींग करे छॾियो आहे। असां वटि जेके बि हिते ॾिसो था पुठ ते पियल आहियूं, इन्हनि जो बाक़ाइदा जेको किरदारु आहे इहो सरदारी निज़ाम आहे। इनखे महिरबानी करे इनखे ख़तमु कयो वञे। उस्ताद जेका हूंदा आहिनि उहे क़ौम जो असासो हूंदा आहिनि ऐं असासनि खे जेको आहे असां माना ईअं क़बीलाई झेड़नि में ज़ियान करे छॾियो आहे त इहे उस्ताद जेका आहिनि उहे सदियुनि ताईं पैदा थींदा आहिनि। लॉ कॉलेज जे शागिर्दनि जे एहतजाजी रैली कढी मुतालबो कयो आहे त सदारी निज़ाम जे ख़ात्मे, वॾेराशाही जे ख़ात्मे सां गॾु अजमल सावंत डॉक्टर जे क़त्ल ख़िलाफ़ जेके मुलवस आहिनि कातिल उनखे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। सामी मेमण, KTN न्यूज़, मलीर।